पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूल में दाख़िला करायो जो उनवान सां तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद यूसुफ बोगटिया जी अॻुवाणीअ में दाख़िला मुहिम जो आगाज़ जे हवाले सां हिकु जागरता रैली मरियम तौफ़ खां प्रेस क्लब खैरपुर ताईं कढी वई, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर खैरपुर रियाज़ हुसैन वसाण, डीओ सेकेंडरी हमीदुल्ला महर, डिप्टी डीओ आफ्ताब अहमद मेमण, टीओ फिरदौस फुलपोटरो पिणु शिरकत कई। उन मौके ते प्रेस क्लब खैरपुर जे अॻियां ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त स्कूल नवींदड़ ॿारनि खे सरकारी स्कूल में दाख़िला करायो ऐं सरकारी स्कूलनि ते एतमाद कयो। हिननि उहो बि चयो त सरकारी स्कूलनि में हुकूमत सिंध बहितर खां बहितर सहूलियतूं मुयसर करे रही आहे ऐं दर्स किताब पिणु मुफ़्त मुहैया कया वञनि था। हिननि चयो त पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल संवारियो ऐं हिन दाख़िला मुहिम जो हिसो बणिजी पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ कयो। हिननि चयो त अॼु ई छोकिरनि ऐं छोकिरनि खे पंहिंजे इलाइक़े जे वेझे स्कूलनि में दाख़िला करायो। हिन रैलीअ में सिविल सोसाइटी ताजरनि, सहाफ़ियुनि, वकीलनि, समाजी तंज़ीमनि पिणु वॾे तइदाद में शिरकत कई।